नाज़रीन, इंतजामिया जी बेध्यानी सबब चूंडको शहर लावारिस बणियलु आहे। हर पासे गंदगी जा ढेर लगी विया आहिनि, जंहिं करे शहरी अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। रिपोर्ट कर रहियो आहे पीराणो साहिल बमरो। मंज़र कंहिं पट बणियल शहर जा न, पर हिन शहर जे फलाह बहबूद ऐं साफ़ सुथरो रखण लाइ 90 लख खां मथे पघारूं खणंदड़ मुलाज़िमनि जी नाअहलीअ जो चिटो मिसाल साबित करे रहिया आहिनि। चूंडको शहर जेका टाउन कमेटी 7 वार्डनि ते मुश्तमिल त ज़रूरु आहे, पर हिन टाउन कमेटीअ खे इंतिज़ामिया जी लापरवाहीअ सबबु निधणको बणाए वियो आहे। बदिले में चूंडको शहर हींअर त खंड राति जो ॾेख ॾेई रहियो आहे। सिंध हुकूमत पारां जेका हर महीने 1,11,56,000 रुपया बजट जारी कई पई वञे, उहा त कामोरनि जे कूड़नि बिलनि वसीले हड़प थी रही आहे। पहिरों नंबर स्टेलाइज़ सां चूंडके में ज़ीरो आहे कान का जो कूड़ ॻाल्हायूं त पहिरों नंबर त सफ़ाई सां शहर में आहे कान। 5 सालनि खां नालियूं उबतियूं वहणु शुरू थियूं आहिनि त अॼु ताणी नाली करे सफ़ न थी आहे, खोटराई न थी आहे। हींअर बि तव्हांजे साम्हूं शहर पियो आहे त वॾे में वॾी ॻाल्हि आहे त 4 ॾींहं थिया आहिनि कुतो मोह पिया आहिनि त 4 कुता मोह पिया आहिनि शहर में अंदरि के। उहा केतिरी बीमारियूं पैदा कंदा। त वॾे में वॾी ॻाल्हि उहो खणण लाइ तयारु केरु कोन्हे। सिर्फ़ु ही टाउन ऑफिसर जेको वेठा आहिनि, सिर्फ़ु बजट हड़प करण लाइ, सिर्फ़ु नेशनल बैंक ते गाॾी बीहारे तव्हां ते अंदरि शहर में अची करे पैदल त ख़बर पइजी वञे कीअं हलबियो आहे। फंडामेंटल राइट्स ऐं कॉन्स्टिट्यूशन जेको आहे सो लोकल गवर्नमेंट खे फंडेड कंदो आहे, जेका टाउन जे हिसाब सां हूंदी आहे। जेका नारा टाउन जी हिन महिल 1,11,56,000 आहे, इन जे लाइ ॾिनी वेंदी आहे त जेका आवाम जे लाइ तरक़ियाती कम आहिनि, जीअं नालियूं आहिनि, सफ़ाई आहे, इहो सॼी जेको आहे सो इन जे लाइ रखियो वेंदो आहे। पर असां हिते काफ़ी टाइम थी वियो आहे, को बि अहिड़ो को अमल न थियो आहे। रोडनि ते हिन महिल ताईं बि मींहं जो पाणी बीठो आहे, गंदगी जा ढेर लॻल आहिनि, को बि कमु नथो थिए। तव्हां पंहिंजूं नालियूं जेके पंहिंजे मज़दूरीअ ते ऐं असां मीडिया वारनि खे बि घुरायो त वाह हीअ हालत आहे, गंदो पाणी किचिरो घरनि में थो अचे। हाणे त ॿुधूं था पिया नालियूं जॾहिं भरजनि थियूं त साफ़ु पाणी सां गॾिजी उहे रहंदो बीमार थियूं हवा कनि। असांजे शहर में दुकाननि में कई दफ़ा मीडिया वारनि खे अर्ज़ु कयो अथऊं त उहे नालियूं उघाड़ियूं आहिनि, बचा ॿार किरनि था। नालियूं आहिनि ऐं हीअ पैसा टीओ साहिबु आहे, महिरबानी करे शहर जी न त का सुरनबंदी आहे, न का नाली आहे। हाणे ॾिसूं त हिन मामले जो लोकल गवर्नमेंट जूं लाॻापियल अख़्तियारियूं कॾहिं जो नोटिस वठनि ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ु कार्रवाई करे हिन शहर जा बुनियादी मसइला हल कराए शहरनि जी ज़िंदगीअ खे सुकून मुहैया कनि। कैमरा टीम सां गॾु पीराणो साहिल बमरो, आवाज़ TV न्यूज़, नारो।